बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। माया इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु जनाब जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे अञा सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ पहिरीं फुर्सत में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइनि। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। को सवाल आहे त उहो बि पुछी सघो था। हाणे जनाब अॼोकी जेका एप्लीकेशन मूं तव्हांजे लाइ आंदी आहे उहा तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। तव्हांजे एंड्रॉइड फ़ोन में ख़ासि करे स्टोरेज जो प्रॉब्लम थींदो आहे। स्टोरेज सां मुराद मुंहिंजी इहा आहे त जेकॾहिं मोबाइल जी कैपेसिटी या मोबाइल जी जेका स्टोरेज आहे उहा तमामु घटि हूंदी आहे। तव्हां चाहींदा आहियो त काफ़ी सारा ऐप या काफ़ी सारी शयूं उन में महफ़ूज़ करियूं त उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंसां तव्हां कंप्रेस करे पंहिंजी एप्लीकेशन खे रखी सघो था। ऐं उन सां छा थींदो जो तव्हांजे एंड्रॉइड में स्पेस तव्हांखे काफ़ी सारो मिली वेंदो। काफ़ी खोड़ सारियूं शयूं तव्हां उन में रखी सघंदव। हाणे उन एप्लीकेशन जी तरफ़ हलूं था। उन एप्लीकेशन जो नालो आहे स्पीड अप जे नाले सां हिन खे क्लिक कंदासीं। हीअ मथे ॾिसी सघो था, हिन जो आइकॉन इहे मौजूदु आहे। हाणे जीअं ई क्लिक कंदव त हीअ खुली वेंदी। क्लिक कंदो त खुली वेंदी ऐं इहो तव्हां ॾिसी सघो था। हीअ तव्हांजे मोबाइल खे रीड कंदी, फ़ोन जी कैपेसिटी खे ॾिसंदी। उन खां पोइ हेठि जेको ऑप्शन आहे स्किन जो, इन खे क्लिक कंदो। इन खे क्लिक कंदो त हीअ स्किन कंदी ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदी त तव्हांजे मोबाइल में केतिरा ऐप मौजूदु आहिनि ऐं कंहिंखे तव्हां कंप्रेस करणु चाहियो था। हाणे हिते खोड़ सारा ऐप जेके मुंहिंजे मोबाइल में मौजूदु आहिनि। हाणे हिते ही तव्हांखे सजेशन बि ॾींदो त हिते 4 जेके ऐप आहिनि तव्हांजी काफ़ी कैपेसिटी वठनि था ऐं इन जो यूज़ तव्हां वटि घटि आहे। तव्हां इन खे कंप्रेस करे सघो था। हाणे कंप्रेस करण जे लाइ हेठि जेको सिलेक्टेड ऐप्स आहे इन मां कंहिं बि हिकिड़े खे तव्हां जंहिंखे चाहियो जे सभिनी खे चाहियो था। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जे कंप्रेस कंदो त पोइ इहो ओपन कोन थींदा, वरी तव्हांखे अनकंप्रेस करिणो पवंदो। तव्हां उन शइ खे कंप्रेस कयो जंहिंखे फ़िलहालु तव्हां घटि यूज़ कयो था। हाणे सपोज़ कयो मूं वटि हिकिड़ी ही जेको आहे कैम स्कैनर आहे, उनखे टिक कंदुसि। टिक करण खां पोइ कंप्रेस जे बटन खे दॿाईंदुसि त ही कंप्रेशन शुरू करे छॾंदो। हाणे ॾिसी सघो था ही कंप्रेस करे पियो ऐं हिन जी कैपेसिटी जेका 215 MB जेको आहे उनखे सेव कंदो। ईअं ई तव्हां खोड़ सारियूं जेके ऐप्स आहिनि जेके तव्हांजे यूज़ में कोन्हे पर तव्हां उन्हनि खे पाण वटि महफ़ूज़ रखणु चाहियो था, उनखे कंप्रेस करे पंहिंजे मोबाइल में रखी सघो था ऐं काफ़ी स्पेस बचाए सघो था। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, इन खे बि हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो ऐं इनशाला तव्हांखे पसंदि ईंदी। त जनाब हाणे जीअं थोरी देरि में ही कंप्रेस थी वेंदी ईअं ई तव्हां कंप्रेस करे रखी सघो था पाण वटि। ऐं पोइ जॾहिं तव्हांखे ओपन करणी हुजे या त तव्हांखे थोरी देरि में आउं तव्हांखे ॿुधाईंदो त जीअं ई कंप्रेस थींदो। कंप्रेस थियण खां पोइ जॾहिं तव्हांजे डैशबोर्ड ते या डेस्कटॉप ते मौजूदु हूंदी, हुतां खां तव्हां उनखे जेकॾहिं हलाइणु चाहियो था त कंप्रेस तव्हांखे करिणो पवंदो, जेको तमामु आसानी सां थी वेंदो ऐं अनकंप्रेस करे पोइ उनखे ओपन करे तव्हां उनखे यूज़ बि करे सघो था। त हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो। ऐं मूं तव्हांखे हर वीडियो में ॿुधायो आहे त हर एप्लीकेशन जेका आउं तव्हांजे लाइ आणींदो आहियां उन जो जेको आहे लिंक आउं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾींदो आहियां, उतां तव्हां डाउनलोड करे सघो था। ऐं जे चाहियो त तव्हां प्ले स्टोर में बि हिनखे सर्च करे वठी डाउनलोड करे सघो था। हाणे हीअ ॾिसी सघो था हिन हिकिड़े ऐप खे कंप्रेस करे छॾियो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था, आउं तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे हीअ ॾिसी सघो था कैम स्कैनर जे नाले सां जेका एप्लीकेशन आहे उनखे हिन जेको आहे उहो कंप्रेस करे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं हिनखे टच कंदो ओपन करण जी कंदो त हीअ वरी तव्हांखे हिकिड़ो मैसेज ॾींदो जंहिंमें तव्हांखे अनकंप्रेस करणी पवंदी ऐं पोइ उनखे तव्हां यूज़ करे सघो था। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, ज़रूरु हिनखे हिकिड़ो दफ़ो ट्राई कयो। हाणे हिन जे लाइ तव्हांखे आउं प्ले स्टोर में वठी वञां थो। प्ले स्टोर में वञण खां पोइ हिते तव्हां सर्च बार में जेकॾहिं स्पीड अप जे नाले सां लिखंदव स्पीड अप जे नाले सां जेकॾहिं लिखंदो त थोरी देरि में ॾिसंदो खोड़ सारियूं एप्लीकेशनूं खुली वेंदियूं। उन मां हिकिड़ी एप्लीकेशन आहे, थोरी मुंहिंजी लाइट वही हली आहे इन करे आउं तव्हां सां माज़रत करियां थो, मुंहिंजो नेट बंदि थी वियो आहे। पर हल तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तव्हां जेकॾहिं इनखे प्ले स्टोर में सर्च कंदो त इनशाला तव्हांखे उते मिली वेंदी ऐं इन जी रेटिंग सुठी आहे। तव्हां इनखे ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राई कजो। इन सां गॾु अॼोके वीडियो खे आउं ख़तमु करियां थो, पर इन रिक्वेस्ट सां गॾु त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में
लिखो। जेकॾहिं को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था, इंशाल्लाह हुन जो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु ऐं तव्हां खां इजाज़त वठंदो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे।